सजाद मौला फरमाए न था रोवारे या गालती फासिक फाजिर कुर्सते ज़हरा जी दी मिट्टी मौला फरमाए तो मुझी माँ ये मिठी हुई हत्ता फसलु खिलकाला समझी वे तो परसों दी दे फरमा इनदा मुझी माँ ये मिठी हुई जो मुझी माँ ज़ैनब जे पैरों में जुत्ती भी न हुई मुझे जुत्ती भी न अचानक ऐलान थियो कातिलो अचो मक़तूल जा नाला ॿुधाईंदा इनाम खणंदा वञो सब खां पहिरियों शिमर कमीनो आयो चवे तो यदीद मां उनखे कुठो जंहिंखे नबी चुमंदे थकबो न हुयो ॿियो नंबर कहिड़ो कमीनो आयो आहे इन जुमिले पढ़ण खां पहिरियां दुआ कया आमीन तव्हां चइजो मुंहिंजा अल्लाह बे औलाद मोमिननि जो झोलियो आबाद फरमा समझी वियो तव्हां हुरमल कमीनो आयो पुछंदा कंहिंखे मारे बदबख्त तो चवे मां उनखे मारियो जो तीर वॾो हो मक़तूल जो गल हे कमीनो तो चवे यदि आए ॾिस उन तीर जो असर इहो आहे हर माउ छाव में बीहंदी आहे असगर जी माउ उस में पूरो मसार जुमिले हिन जे लाइ पढ़ियो आहे सादात माउ कंदो हाणे जेको बेहया आयो नालो नौफिल जॾहिं इनाम मिलियो इनाम मोटाए ॾिने यज़ीद पुछे थो छो मोटाई बदबख्त तो चवे इमलार काबे ज़ाबिन व फिज़ा मुंहिंजे घोड़े जा खीसा सोन सां भरे ॾे यज़ीद पुछे तो एॾो जो सोनो चांदी तो घुरे ॿुधाए तो अली जा कहिड़ा पुट मारिया हाणे जेतिरा मातमी बणिजी आया ही तो चवे यज़ीद मां कोई अली जो पुट न मारियो आहे पोइ एॾो जो सोन तो घुरे ॿुधाए तो हुसैन जा कहिड़ा महिमान मारिया सैयद माफ़ कंदो ही खिली तो चवे यज़ीद जन इनाम तो ख़बर तो आहे इन्हनि अली जा पुट मारियो तो कंहिंखे मारियो चवे तो करबला खां वठी शाम ताईं आऊं ताज़ियतनि सां अली जी धीअ ज़ैनब खे मारियो चई जिते काफ़िलो रुकंदो ताज़िया न हणा सच करे चवंदी हुई